बाबा हले अचो होटल फ्री है, अचो खाओ पियो मौज करो, पैसा पानी जो औलाद ॾींदो। अचो बाबा अचो, चाय पियो मानी खाओ पार्सल करायो सब फ्री है। अचो अचो बाबा अचो, पैसा पानी जो औलाद ॾींदो। अचो 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 बाबा अचो। हाँ? ये होटल वारनि फ्री ऑफर लगाई आया, खाओ पियो पार्सल करायो ऐं पैसा वरी अवां औलाद ॾींदो। वाह वाह, हाणे औलाद जॾहिं अचे आऊं त वञा थो पार्सल पार्सल करायां थो, कुछ खावां थो कुछ पियां थो, अहिड़ा त पुल विया न्यारियूं भले मिलियो। वाह वाह, अॼु त मौज कंदासीं। अचो अचो खाओ पियो बिल्कुल फ्री है, पैसा जो औलाद ॾींदो। अचो अचो बाबा अचो अचो। सेठ अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बेखबर दिमागी तवाज़ुन विञाए वेठो ही या छो? ई केड़ो फ्री ऐलान कयो एडो? बाबा फ्री ऐलान करे छॾे, मर्ज़ी वारो ही है। अच्छा माने खाऊं पियूं अरे पार्सल करे सब भाई पैसा औलाद ॾींदो। हाँ अच्छा पाऊं भले वञा खां पियां। हाँ भले खा पी खाए पिए जेकी भले पछाड़े वजे हिसाब कराए पो वज। अच्छा हाँ लाज़मी लाजमी। ठीक आ वले हाँ खाइया भले खाइए जा। हाँ भले खाइया अच्छा तो हिसाब हाँ हाँ हिसाब करे पो वज। वाह वाह, अज तो फ्री वारो ऑफर मिलियो आप। मानी आऊं खाई आयो, पेरी चाय तो पियां ऐं पो मानी पार्सल करायां तो। फ्री आ ट्रपड़ा न, पानी औलाद थियो तने पैसा ॾींदो। हिकड़ी चाय खणी आ। पर चाय अचे अज त इन होटल वारे सेठ के अलाए केड़ो पूर चढ़ियो आ। ई माण्हू खाइन पिया था, के चायूं पिया पियन, के मानियूं पिया था खाइन, के पार्सल पिया खणन। वडो ऑफर लगायो अस सेठ वाड़े सेठ वा तेरा असी न कंदासीं ईद। अब आ चाय खणी आ जल्दी। हल चाय अचे दी देर पिया कन, मसालो चाय अची वियो अब आ मेहरबानी भाऊ। वाह वाह, चाय तो दूध पती आ। हाय चाय पीती तू, वाह वाह, चाय तो वीआईपी हुई। हाणे वञा तो मानी वानी कुछ पार्सल करायां तो, भाजियूं कुछ नान। वो भी फ्री वारो आ, मुआरो औलाद पाणी जी पैसा ॾींदो। वञा कम हलो। अस्सलाम वालेकुम भाऊ। वालेकुम सलाम। भाजी भाजी को पार्सल कर 1/2 किलो आओ कढ़ाई जी आओ ऐं पंहिंजो 5-7 नान भी पार्सल कर जी आओ। जल्दी करे यो, ऐं बिहां तो हिते तू पार्सल करे। ठीक है दादा 8 माल लगा। पता नहीं कढ़ाई तैयार थी बस जी। यार हमरा देर पियो करे केड़ा बाबा, हल भाऊ जल्दी कर, देर थी थे। जी जी अब आई हमारी 1/2 किलो कढ़ाई। अच्छा दे ठीक ना है, हाणे वो सेठ का हिसाब कराया तो। हां ठीक है, बाद में सेठ का हिसाब करो। ओके सेठ बाबा खाई पी आए? बाकायदे खाई पी आयस। छा खाधी? बाबा हिकड़ी चाय हाँ बाकी पार्सल करायो 1/2 किलो कढ़ाई आ ऐं 10 नानन। ॿियो छा? बस इहो ही दही भाई कोने न कुछ ना है। 8000 ॾे। छाजा 8000? चाचा तो पाण त चयो त ता खाओ पियो पार्सल करायो पैसा वाली औलाद ॾींदो, वरी केड़ा 8000? तो जा औलाद ॾींदो। हाँ ऐं बाबे जो त तू ॾेई वेंदे न ऐसे। तू पाण चरियो या मुखे चरियो पियो करी? हाणे जो तो चयो यार, दरर वडी गेम करे वे। मोड़ कोने पैसा अलड़े हल।